अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़। नाज़रीन, बरसात न पवण कराची समेत सिंध जे ज़िलनि में ॾुकार जो ख़दशो। पीडीए में कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में ॾुकार जो ख़दशो। पीडीए में सिंध में ॾुकार जो अलर्ट जारी करे छॾियो आहे। सिंध में हिन सीज़न में 52% घटि बरसातूं पवनि थियूं। पीडीए में कराची जे डिप्टी कमिश्नरनि खे मुतबादिल इंतज़ाम करण जी हिदायत करे छॾी। ईंदड़ 2 महीननि में ॾुकार वधण जो इम्कान। पीडीए में नौशहरो, फिरोज सखर, शहीद बेनज़ीराबाद, जामशोरो में ॾुकार जो ख़दशो। दादू, खैरपुर, थरपारकर जे ज़िले इंतज़ामिया खे अॻुवाट इंतज़ाम करण जी हिदायत। नाज़रीन, वधीक अपडेट ऐं बाख़बरनि लाइ ॾिसंदा रहो।